नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। जीअं त ॾियारी शुरू थिए थी त मां सोचियो तव्हांखे मां लक्ष्मी माता जा पादुका यानी चरण ठाहिणु सेखारियां थी। त हलो शुरू था कयूं। सभिनीनि खां पहिरियों हिकु प्लेट में सिंदूर ऐं पाणी खणी वठो ऐं हुनखे मिक्स कयो। असांखे इहो मिश्रण घाटो ई खपे, छो लाइ असांखे चरण ठाहिणा आहिनि। हिन करे घाटो मिक्स करे मां तयारु करे वठो। हाणे तव्हां पंहिंजे ॿई हथनि जी मुठियूं बंदि कयो। ॾिसो पिक में ईअं तव्हांखे मुठियूं ठाहिणियूं आहिनि ऐं हाणे हिन को कुमकुम में यानी सिंदूर में ईअं विझड़ियूं आहिनि। तव्हां पिक में साफ़ ॾिसी सघो था कि मां कीअं ई मुठियूं विधियूं आहिनि। 2 मिंट हिन खे सिंदूर में दॿायो जीअं सिंदूर लॻी वञे। ऐं हाणे ॾिसो ही मां हथु खयो आहे त ईअं इमेज मुंहिंजे हथ में आई आहे। हाणे मां इन खे पेपर ते या तव्हां कपिड़े ते कंहिं ते बि करे सघो था। मां तव्हांखे पेपर में करे ॾेखारियां थी। पेपर में हाणे हथ मां रखियो आहे ही कुमकुम जो ऐं ईअं माता जा चरण असां तयारु कया आहिनि। हाणे हिन जी पेर जी आङुरियूं ठाहिणियूं आहिनि त मां नंढी हथ जी आङुरी खणी करे हाणे हिन जे मथां ई नंढा नंढा माता जी आङुरियूं ड्रॉ कंदमि। ॾिसो सभिनीनि खां पहिरियों मां अंगूठो ठाहियो आहे ऐं हाणे मां ॿी आङुरियूं बि इन्हीअ तरह नंढो थोरो थोरो खणी करे सिंदूर ठाहे छॾंदमि। ऐं हिन जे विच में जो ख़ाली जॻह आहे हुन में मां ॿियो बि सिंदूर भरे छॾियो आहे। त ईअं माता जा चरण तयारु थी विया। तव्हां नए कपिड़े ते ॾियारी जी राति ठाहे सघो था या पंहिंजे मुख्य द्वार जे ॿाहिरि बि ठाहे सघो था। आङुरी सां न ठाहे सघो त माचिस जी तीली खणी करे बि तव्हां पेर जी आङुरियूं ठाहे सघो था। तयारु थियण खां पोइ ही ईअं नज़र ईंदा। हाणे त पेपर ते आहिनि, तव्हां ज़मीन ते या जो पूजा जी चौकी आहे हुन ते ठाहींदा। हाणे मां तव्हांखे ॿियो पेंसिल सां ठाहिणु सेखारियां थी। सभिनीनि खां पहिरियों ॾिसो ईअं ड्रॉ करे छॾो। हिन जे ड्रॉ करण खां पोइ मथे आङुरियूं ठाहियो। ॾिसो साफ़ ॾिसी सघो था तव्हां इमेज। ऐं हाणे हिन खे ॻाढ़े या कहिड़ो बि मार्कर हुजे हुन सां आङुरी ठाहे करे ईअं रंगे छॾो त इहे बि माता जा पेर तयारु आहिनि। ॿियो इहा आहे कि हिंदी में जीअं 4 लिखिबो आहे ईअं 4 लिखो। 4 लिखी करे मथां हिकु मां लकीर खिची। ॾिसो इमेज में साफ़ नज़र थो अचे। हाणे हिन जे मथां बि मां पेर जी आङुरियूं ठाहियूं आहिनि 5 ऐं हाणे मां हिन खे बि मार्कर सां ठाहे करे ॾेखारियां थी त हीअ माता जा चरण तयारु थी विया। हाणे हिकिड़ो ॿियो ड्रॉ थी कयां। ॾिसो ईअं करे बि असां ड्रॉ करे सघूं था माता जा चरण। पहिरियों मां पेंसिल सां ड्रॉ कया आहिनि, पोइ हाणे 5 आङुरियूं ठाहियूं आहिनि ऐं हिन खे बि हाणे मां मार्कर सां ठाहे थी छॾियां त इहे बि माता जा चरण तयारु थी विया। त हिन प्रकार 2 प्रकार जा माता जा चरण मां तव्हांखे सेखारिया आहिनि। तव्हां चाहियो त सिंदूर सां या रंगोली जे अटे सां रंग सां कंहिंसां बि ठाहे सघो था। ही तमामु ईज़ी आहिनि। हालांकि ॿाहिरि रेडीमेड मिलनि था, लेकिन पंहिंजे हथ सां ठाहिण जी शइ जो हिकु मज़ो ई अलॻि आहे। छो तव्हां छा था चओ? त ॾिसो ही सभु तयारु आहिनि। त इहो हो अॼु जो वीडियो। तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो जो त लाइक शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।